ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। मीरपुर साकरू वेझो दरगाह सखी जमील शाह दातार ते सिंध जे हिंदू बिरादरी तरफ़ां मेलो लगाए ख़ुसूसी पूजा पाठ करे मुल्क की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। जॾहिं त हिंदू बिरादरी दातार शिवा समाज तरफ़ां दरगाह सखी जमील शाह दातार ते 51 मीटरनि जी वॾी चादर चाढ़े मेले जो इफ्तिताह कयो, जंहिंमें कराची, हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासी हिंदू बिरादरी जे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते दातार शिवा समाज जे अॻुवाणनि चयो त ही मेलो हर साल वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायूं पिया। जिते खेनि सुकून मिले थो, हुननि ज़िले इंतज़ामिया ठटो जो थोरो मञींदे चयो त इंतज़ामिया तरफ़ां सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम करण करे खेनि तहफ़ुज़ मिले थो, जंहिं करे हू इंतज़ामिया जा थोराइता आहिनि। रिपोर्ट कर परवेज़ अयाज़ अली गपोल बे न्यूज़ मीरपुर साकरू।